वज़ीर आज़म शहबाज शरीफ कराची के दौरे ते पहुतो। इजलास के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त बंदरगाहुनि में जदीद निज़ाम ऐं वधीक बहितरी सां पाकिस्तान अरबे डॉलर्स जो परॾेही नाणो कमाए सघे थो। वज़ीर आज़म जी सदारत हेठ थियल इजलास जा तफ़सील हिन रिपोर्ट में। वज़ीर आज़म मियां मोहम्मद शहबाज शरीफ चयो आहे त बंदरगाहनि में जदीद निज़ाम ऐं वधीक बहितरीअ सां पाकिस्तान अरबे डॉलर जो परॾेही नाणो कमाए सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिक ॾींहं जे दौरे ते सिंध जी राजधानीअ वारे शहर कराची पहुतो। वज़ीर आज़म कराची पोर्ट ट्रस्ट पहुतो, जिते मियां शहबाज शरीफ खे बंदरगाहनि ऐं नेशनल फ्लैग कैरियर पाकिस्तान नेशनल शिपिंग कारपोरेशन बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रीफिंग बाद इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाकिस्तान जाग्राफीअ जे हवाले सां ख़िते में तमामु वॾी अहमियत रखे थो। काज़किस्तान जे दौरे दौरान रूसी सदर व्लादिमीर पुतिन ऐं विच एशिया जे रियासतुनि जे सरबराहनि सां गॾिजाणियूं थियूं। उन्हनि चयो त पाकिस्तान विच एशियाई रियासतुनि जे लाइ सामूंडी वापार जो सभ खां अहम ऐं बहितर रस्तो फराहम करे थो ऐं विच एशियाई रियासतुनि जे सरबराहनि वापार लाइ पाकिस्तान जे बंदरगाहनि जी इस्तेमाल में तमामु घणी दिलचस्पी ॾेखारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त कराचीअ जे बंदरगाहनि जी तरक़ीअ सां वैल्यू एडिशन जी सनत सां बरामदुनि में इज़ाफ़ो कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिदायत कई त पोर्ट कासिम ऐं कराची पोर्ट ट्रस्ट ते जदीद औज़ार ऐं मशीनरी लॻाए कस्टम क्लियरेंस जे वक़्त खे घटि करण लाइ क़दम खयां वञनि, जॾहिं त बंदरगाहनि ते स्कैनिंग जी जदीद मशीनरी बि तुर्त लॻाई वञे। वज़ीर आज़म हिदायत कई त बंदरगाह ते सहूलतूं फराहम करण लाइ अवलियत जे बुनियाद ते इंतज़ाम कया वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त कराची पोर्ट ट्रस्ट ताईं ऐं उतां सामान खे बिना कंहिं रंडक जे पहुचाइण लाइ लियारी एक्सप्रेस वे खे कार्गो ट्रैफिक लाइ 24 कलाक खुलियल रखियो वञे, जॾहिं त मलीर एक्सप्रेस वे खे बंदरगाह सां मिलायो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे लाहौर पहुचंदो, जिथे हू टे ॾींहं तरसंदो। ज़रियनि जो चवणु आहे त सदर लाहौर में हिकु सेमिनार में शिरकत कंदो ऐं पंजाब असेंबली में पार्लियामानी पार्टी जे मेंबरनि सां बि मुलाक़ातूं कंदो। ज़रियनि मूजिबि सदर आसिफ अली ज़रदारी गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर ख़ान, पीपल्स पार्टी पंजाब जे मेंबरनि समेत ॿियनि मुख़्तलिफ़ अॻवाड़नि सां पिणु मुलाक़ातूं कंदो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी पंजाब में पीपल्स पार्टी जे नए सिर जोड़ जग जो बि जाइज़ो वठंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तहफ़ुज़ ॾिनल वापेदारनि जी ओवर बिलिंग जी शिकायत जो सख़्ती सां नोटिस वरितो आहे। घरू वज़ीर FIA खे मामले जी जांच करे कार्रवाई करण जा हुकुम ॾिना। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी बिजलीअ जे तहफ़ुज़ ॾिनल वाहिपेदारनि जी ओवर बिलिंग जी शिकायत जो सख़्तीअ सां नोटिस वठंदे आफ़ीसरनि ऐं अमले जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी FIA जे समूरनि डायरेक्टर्स खे हुकुम जारी करे छॾिया आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त 200 यूनिट ताईं बिजली इस्तेमालु कंदड़ वाहिपेदारनि सां कयल नाइंसाफ़ीअ जो अज़ालो कयो वञे। हुन चयो त बिजलीअ जे तहफ़ुज़ ॾिनल वाहिपेदारनि खे ॼाणी वाणी नॉन प्रोटेक्टेड कैटेगरी में शामिल करणु गैर कानूनी अमल आहे, जंहिंजी कंहिं बि सूरत में इजाज़त न ॾींदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी हिदायत कई त FIA सूरतहाल जो जाइज़ो वठे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। हुन चयो त प्रोटेक्टेड कैटेगरी तब्दील करण सां वाहिपेदारनि खे करोड़े रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। तहफ़ुज़ ॾिनल वाहिपेदार पहिरियां ई ॾुखियाईनि जो शिकार आहिनि, जॾहिं त ओवर बिलिंग सबबि संदन आंजनि में इज़ाफ़ो थियो आहे। पाकिस्तान रेलवे 22 मुसाफ़िर रेलगाॾियुनि खे आउटसोर्स करण जो फ़ैसिलो करे वरितो। रेलवे इख़्तियारनि मूजिबि 22 मुसाफ़िर रेलगाॾियुनि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलायो वेंदियूं। पाकिस्तान रेलवे 22 मुसाफ़िर रेलगाॾियुनि खे आउट सर्विस करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। रेलवे इख़्तियारनि मूजिबि 22 मुसाफ़िर रेलगाॾियूं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाई वेंदियूं। आउट सर्विस कयल मुसाफ़िर रेलगाॾियुनि में कुराक्रम एक्सप्रेस, ग्रीन लाइन, हज़ारा एक्सप्रेस, कराची एक्सप्रेस ऐं शालीमार एक्सप्रेस शामिल आहिनि। कोयटा खां कराची ताईं हलंदड़ वाहिद मुसाफ़िर ट्रेन बुलान मेल पिणु पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाई वेंदी। अख़्तियारनि जो चवणु आहे त मुसाफ़िर ट्रेनुनि खे आउट सर्विस करण जो मक़सदु मुसाफ़िरनि खे बहितर सफ़री सहूलतूं फराहम करणो आहे। अख़्तियारनि मूजिबि मुसाफ़िर रेलगाॾियुनि जी आउट सोर्सिंग लाइ बि इश्तिहार जारी कयो वियो आहे। ख़्वाहिशमंद 1 अगस्त ते सुबुह जो 11 वॻे ताईं दरख़्वास्तूं जमा कराए सघंदा। रेलवे अख़्तियारनि मूजिबि A कैटेगरी रेलगाॾियुनि जी सिक्योरिटी 5 मिलियन रुपया रखी वई आहे, जॾहिं त B कैटेगरी ट्रेनुनि जी सिक्योरिटी 2 मिलियन रुपया रखी वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत जे सहकार सां हलंदड़ अस्पतालुनि में मरीज़नि जो वॾो अंग हूंदो आहे। इहा ई कोशिशि हूंदी त वधि खां वधि मरीज़नि खे सहूलतूं मिलनि ऐं ख़र्च ख़त्म कयो वञे। इंडस अस्पताल कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त मुल्क में 65% अरिड़हं खां 30 सालनि जी उमिरि जा नौजवान आहिनि। जेकॾहिं कोशिशि कजे त वॾी मिक़दार में रत जो अतियो गॾु करे सघिजे थो, जंहिंसां रत जी खोट पूरी थी वेंदी। वॾे वज़ीर चयो त अवाम जी ख़िदमत असांजो फ़र्ज़ु आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह ते रत जो अतियो ॾियण वारे अमल जो दाइरो वधायो वेंदो। कोशिशि कबी त हर सरकारी अस्पताल में ब्लड कैंप लॻाइजे।
हर सेहतमंद शख्स खे साल में हिकु भेरो रत अतीअ तौरु ॾियणु घुरिजे। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिहत जे शोबे खे वधीक बहितर बणाइण जी कोशिश कई पई वञे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप वसीले सिहत जूं सहूलतूं फराहम कयूं पियूं वञनि। सिहत जे शोबे में ख़िदमत जो जज़्बो हुजणु ज़रूरी आहे। कराची जे मलीब वारे इलाइक़े में पुलिस जी मुबैना फायरिंग में मारिजी वियल औरत जे वारिसनि धड़ो ख़त्म करे छॾियो। पोती नारी सायरा समो जे भाउ याकूब समो जो चवणु आहे त भेण खे पुलिस क़तल कयो। वाक़ियो थियण खां पोइ असांजी कंहिं ॻाल्हि बि न ॿुधी, मामिलो अल्लाह ते छॾींदे एहतजाज ख़त्म करे रहिया आहियूं। उन चयो त SSP खां वठी IG सिंध ताईं सभु जवाबदारनि खे बचाए रहिया आहिनि। हाणे कानूनी तौरु रस्तो इख्तियार कंदे अदालत जो दर खड़काइबो। DIG ओभर असफर महेसर जो चवणु आहे त हीउ हादसाती वाक़ियो आहे। संदन कार ते फायरिंग थींदड़ साम्हूं अची वई। जेकॾहिं पुलिस ग़लती कई आहे त ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दुआ आहे त ही नओं इस्लामी साल मुल्क में अमन, खुशहाली ऐं इस्तेहकाम आणे। नए इस्लामी साल 1446 हिजरी जे शुरू थियण ते पंहिंजे जारी कयल पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी चयो त इस्लाम जी तारीख़ में मुहर्रम खे ख़ासि अहमियत ऐं फज़ीलत हासिल आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त इस्लामी साल असांखे गुनाहनि खां बचण ऐं इस्लामी दर्स ते ध्यानु ॾियण जी यादि ॾियारे थो। सरगोदा जी दहशतगर्दी टोड़ अदालत तहरीक इंसाफ जे चेयरमैन ऐं क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर अख़बार उमर अयूब जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। इन सिलसिले में PTI चेयरमैन उमर अयूब जो चवणु आहे त सरगोदा जी दहशतगर्दी टोड़ अदालत गिरफ़्तारी वारंट जारी कया। इस्लामाबाद ऐं मियांवाली पुलिस संदसि घर ते छापो हयो। उमर अयूब चयो त वफ़ाक़ी तौरु सूबाई हुकूमतूं ऐं एजेंसियूं खेसि गिरफ़्तार करणु चाहिनि थियूं। वाज़िह रहे त इन खां अॻु इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत भंडरा वारे केस में पेश न थियण ते ख़ैबर पख्तूनख्वा अली अमीन गंडापुर जा गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ। जंहिंखां पोइ अदालत आॾो सरेंडर करण ते वारंट रद्द कया विया हुआ। ख़ैबर पख्तूनख्वा जे अॻूणे वॾे वज़ीर ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक जो चवणु आहे त अली अमीन गंडापुर भभकियूं न हणे। मुंहिंजो तालुक़ बि खटक क़बीले सां आहे। पंहिंजे सूबे में मूंखे को बि बंदि नथो करे सघे। वज़ीर आला KP अली अमीन गंडापुर जे बयान ते रद्द अमल ॾींदे परवेज़ खटक चयो त अली अमीन गंडापुर ऐं आऊं हिक ॿिए खे चङे नमूने सुञाणियूं था। मूं कॾहिं बि कूड़ न ॻाल्हायो ऐं न ई ॻाल्हाईंदुसि। कुझु माण्हू सच बर्दाश्त नथा करे सघनि। परवेज़ खटक चयो त पहिरियां बि नेब जे नोटिस ते पेश थियो हुयुसि। हाणे बि नेब जे नोटिस ते अदालत वेंदुसि। नोटिस ॾेई घुराए वेंदो आहे। न अॻु में कॾहिं पंहिंजी मर्ज़ी ते पेश थियुसि, न ई हाणे पंहिंजी मुंहुं वञी रहियो आहियां। परवेज़ खटक वधीक चयो त कंहिं जे ख़िलाफ़ न, पर वफ़ाक़ी काबीना जे इजलास वारी कार्रवाई में जेको थियो उन बाबति ॻाल्हाईंदुसि। उन वक़्त जी पूरी काबीना इजलास जी कार्रवाई जी शाहिद आहे। अली अमीन गंडापुर बि उन वक़्त जी काबीना जो हिसो हो। उहो बि अखियुनि ॾिठो शाहिद आहे। KP जे अॻूणे वॾे वज़ीर चयो त मथसि कंहिं जो अहसान आहे त अहसान फरामोश कीअं थी सघे थो। 2013 में पंहिंजी महिनत सां घटि मेंबरनि ते हुकूमत ठाही। कंहिं अहसान करे वॾो वज़ीर कोन बणायो। STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी जो चवणु आहे त तेज़ी सां वधंदड़ बदअमनी सिंध जे अमन खे तबाह करे छॾियो आहे। धाड़ेल राज सिंध जे 5 ज़िलनि खे यरगुमाल बणाए छॾियो आहे। हैदराबाद में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां अचो त सिंध सवारियूं जे उनवान हेड कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस जी सदारत सिंध तरक़ी पसंद पार्टी जो चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी कई। कॉन्फ्रेंस में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी क़यादत खां सवाइ अदीब, दानिश्वर, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में सिंध अंदरि बदअमनी, बेरोज़गारी, मंशियात, करप्शन, सिहत ऐं तालीम जी सहूलियतुनि जी खोट ऐं महांगाई ते गौर वीचार कयो वियो। डॉक्टर कादर मक्सी जो चवणु हो त सिंध तरक़ी पसंद पार्टी अचो त सिंध सवारियूं जे उनवान सां गुज़िरियल 2 सालनि खां मुहिम हलाई रही आहे। संदसि चवणु हो त हिन मुहिम जो मक़सदु सिंध मां बदअमनी, मंशियात, बेरोज़गारी जो ख़ात्मो, सिहत ऐं तालीम जी सहूलियतुनि जी अड़हुंद समेत करप्शन जो ख़ात्मो शामिल आहे। STP सरबराह जो चवणु हो त तेज़ी सां वधंदड़ बदअमनी सिंध जे अमन खे तबाह करे छॾियो आहे। धाड़ेल राज सिंध जे 5 ज़िलनि खे यरगुमाल बणाए छॾियो आहे। शहदाद कोट भरिसां नौजवान जो लाश हथ कयो वियो। इमाम बख्श जमाली थाणे जी हद में 23 सालनि जे नज़ीर जमाली जो लाश ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला ॾिनो। इतला मिलण बाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो, जिथां पोस्टमार्टम कराइण बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो। डॉक्टर जो चवणु आहे त नौजवान जे जिस्म ते को बि तशद्दुद जो निशान नाहे। संदसि सॼे हथ जी आङुर ते धक लॻल आहे ऐं खाॿे गोॾे ते रहड़ा आहिनि, जिन सां मौत नाहे थींदो। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद असल हक़ीक़त साम्हूं ईंदी। नौजवान जे भाउ महबूब जमाली ॿुधायो त ज़मीन जी मालिकी तां मुख़ालिफ़ धुर सां तकरार हलंदड़ आहे। शक आहे त उन्हनि संदसि भाउ नज़ीर जमाली खे क़तल करे लाश गोठ भरिसां उछलायो आहे।
हुन आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी संदन नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ठटे वेझो CIA पुलिस कार्रवाई करे एम्बुलेंस में मंशियात सप्लाई करण जी कोशिश नाकाम बणाईंदे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। CIA पुलिस जो चवणु आहे त मखली में कार्रवाई कंदे एम्बुलेंस ज़रिए मंशियात सप्लाई कंदड़ जवाबदार राणा असगर खे गिरफ़्तार करे वरितो। CIA पुलिस मूजिबि कार्रवाई दौरान एम्बुलेंस मां वॾी मिक़दार में मंशियात हथ कई वई। सखर में बिजली की बंदिश खिलाफ औरतुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। न्यूगोड में बिजली की फराहमी बंद हुजण खिलाफ औरतुनि पारां पुलिस लाइन रोड ते धरणो हणी रोड बंद करे छॾियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त इलाइक़े जे 5 महीननि खां बिजली बंद हुअण सबबि कहर जी गर्मी आहे। संदन चवणु हो त वक़्त सिर बिल अदा करण बावजूद बिजली की फराहमी 5 महीननि खां बंद आहे। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बंद कयल बिजली बहाल करे बेचैनी ख़त्म कई वञे। बेपासे लाड़काड़े में सेबको अमलदारनि जी मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ रवासिन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। चना मोहल्ला जे रवासिन तरफ़ां रमेश कल्होड़ो, ज़ीशान अली, सजाद अहमद शेख, शेदाद चनो, आमिर अली चनो, सुहैल अहमद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नओं देरो चौक ते धरणो हणी नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त गुज़िरियल 1 महीने खां सेबको पारां फीडर मां सप्लाई लाइन काटे फीडर 2 बहराड़ी ॾिनी वई आहे, जंहिं सबबि 23 कलाक बिजली बंद रहे थी। मुज़ाहिरीन जो चवणु हो त बिजली न हुजण सबबि डिस्पोज़ल बंद आहे, जे करे नालुनि जो गंदो पाणी घरनि में काहे पियो आहे। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इलाइक़े में हथरादू लोड शेडिंग ख़त्म कई वञे। कराची में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। कराची प्रेस क्लब आॾो प्रिया कुमारी बाज़ियाबी कमेटी पारां सखर लॻ संगरार शहर मां 3 साल अॻु अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। प्रिया कुमारी बाज़ियाबी कमेटी जे सॾ ते संगरार मां 3 साल अॻु अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ महेश कुमार सुहिणी पारस, लियाकत जलबाड़ी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में धरणो हयो वियो। धरणे में सियासी समाजी कारकुननि, शाइरनि, अदीबनि, सहाफ़ियुनि, वकीलनि समेत सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कई। उन दौरान अॻुवाणनि जो चवणु हो त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी बाबति जोड़ियल JIT रुॻो कूड़ मथां कूड़ ॻाल्हाए रही आहे। दिलासा ॾियण खां सवाइ ॿियो कुझु बि नथो कयो वञे। हुननि चयो त प्रिया कुमारी जो अञा ताईं को बि पतो न पवण सबबि वारिसनि समेत पूरी सिंध जी अवाम में मायूसी पखिड़ियल आहे। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त प्रिया कुमारी खे जल्द बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में 10 मुहर्रम खां पोइ एहतजाज जो दाइरो वधाईंदे तहरीक शुरू कई वेंदी। दादू में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी, शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर ऐं नसरुल्ला गडारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सियासी समाजी तंज़ीम पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सियासी समाजी तंज़ीम पारां एजाज़ मलकानी, अब्दुल हमीद मेमण, नियाज़ चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 3 साल गुज़रण बावजूद पुलिस नींगरी प्रिया कुमारी खे बाज़ियाब नाहे कराए सघी। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त पुलिस चवे थी प्रिया कुमारी ज़िंदा आहे, पंजाब सूबे में आहे, त पोइ कहिड़ा कारण आहिनि जो खेसि बाज़ियाब न पियो करायो वञे। मुज़ाहिरीन जो चवणु हो त शहीद जान मोहम्मद महर ऐं शहीद नसरुल्ला गडारी जा कातिल कानून खां आजा आहिनि। मज़लूम जो आवाज़ इख्तियारनि ताईं पहुचाईंदड़ सहाफ़ियुनि खे क़त्ल कयो पियो वञे। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त नींगरी प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए शहीद जान मोहम्मद महर ऐं नसरुल्ला गडारी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। थाड़ोबुला खान समेत कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़फ़े सां बरसात जारी आहे। थाड़ोबुला खान, थाड़ो अहमद खान सिरी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात बाद गर्मी जो ज़ोर घटिजी वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ बिजली जो निज़ाम डावाडोल थी वियो। हेठाहिनि वारनि इलाइक़नि में पाणी बि बीहजी वियो। कश्मीर में पाक फ़ौज जे शहीद थियल जवान जो मड़ फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो। डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि सां झड़ींदे शहादत माणींदड़ पाक फ़ौज जे जवान गुलाम अली चांडियो जी जनाज़ी नमाज़ संदसि अबाणे ॻोठ खैर मोहम्मद चांडियो में अदा कई वई। जनाज़ी नमाज़ में पाक फ़ौजी ऑफिसरनि, सियासी समाजी अॻुवाणनि, वारिसनि ऐं इलाइक़े वासियुनि जी वॾे अंग शिरकत कई। जनाज़ी नमाज़ अदा करण बाद पाक फ़ौज जे शहीद जवान जो मड़ फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो। बख्शापुर वेझो ज़मीन जी मालिकी ता जखराणी ऐं मज़ारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़े दौरान 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ अब्दुल्ला जखराणी में ज़मीन जे मामले तां जखराणी ऐं मज़ारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान फायरिंग ऐं लठियूं लॻण सबबि 4 औरतुनि समेत 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में गुल हसन जखराणी, सुल्तान जखराणी, वसीम जखराणी, कोदल जखराणी, सैफुल्ला जखराणी ऐं 4 औरतूं शामिल आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो, जिथे खेनि तिबी इमदाद ॾिनी वई।
बबरलो वेझो नौजवान मुबैना तौर आपघात करे छॾियो। ठेड़ी में 23 सालनि जे बिलावल पुट अब्दुल जब्बार मेमण पाण मथां पिस्टल जा फायर करे ज़िंदगी जो अंत आंदो। इतला थी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो, जिथां ज़रूरी कार्रवाई बाद मर्द वारसनि हवाले कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त बिलावल मेमण कुझु वक़्त अॻु पसंदि जी शादी कई हुई, जंहिंखां पोइ हू परेशान रहंदो हो। मामले जी वधीक जांच कई पई वञे। नौजवान जो लाश घर पहुचाइण ते घर भातियुनि में कोहराम अची वियो। बुलड़ी शाह करीम में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि पारां बिशारत जट, सदाम हुसैन रिंद, मोहम्मद जट, शिराज शुजा, हैदर शाह ऐं ॿियनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त मुंड जे बासर ज़मींदारनि पारां पाणी चोरी करण सबबि सवे एकड़नि ते बीठल करोड़े रुपयनि जो फसल सड़ी रहियो आहे। उन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी पाणी जी फराहमी खे यकीनी बणायो वञे। डंडे बागे वेझो सुल्तानी वाह में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि पारां आलिम माछी, गुलबोक, रशीद खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त सुल्तानी वाह में पाणी जी खोट सबबि सारियाली फसल जो बेजारो सुकी रहियो आहे। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी पाणी जी खोट ख़तमु कई वञे। पाक फ़ौज K2 जे बेस कैंप खां जबल चाढ़ू समीना बेग खे कामयाबी सां रेस्क्यू करे वरितो। जबल चाढ़ू समीना बेग खे तबियत ख़राब थियण सबबि कैंप खां रेस्क्यू कयो वियो। समीना बेग K2 जी चोटी ते चढ़ण वारे आलमी मुहिम जो हिसो हुई। हू पाकिस्तान ऐं इटली जे जबल चाढ़नि जी गॾियल टीम में शामिल हुई। K2 जी चोटी ते चढ़ण दौरान समीना बेग जी तबियत ख़राब थी पई, जंहिं करे खेसि 5 जुलाई ते जबल चढ़ण वारो मिशन अध में छॾिणो पियो। शुरूआती तौर ते समीना बेग खे K2 जे बेस कैंप मुंतकिल कयो वियो। आर्मी एविएशन जे रेस्क्यू लाइ तयार फ्लाइट मौसम जी ख़राबी सबबि मुमकिन न थियण सबबि घोड़े ते वापसी स्कूली आंदो वियो, जिथां अॼु सुबुह 10 वॻे धारे रोड वसीले मुंतकिल करणु शुरू कयो वियो। इंतिज़ामिया मूजिबि जबल जे मथां खां हेठि अचण सबबि समीना बेग जी सिहत में सुधारो आयो आहे। स्कर्दू खां मुंतकिली जो फ़ैसिलो संदसि सिहत जो जाइज़ो वठण खां पोइ कयो वेंदो। ॿिए पासे अवां ॿुधाईंदा हलूं, लाड़काणे जे बिल्डर घड़ो खां जतोई धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद थियण बाद आवाज़ टीवी न्यूज़ जे रिपोर्टर रशीद समोसा ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसूं। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं लाड़काणे में मशहूरु जेको बिज़नेसमैन आहे हाजी गणो ख़ान जतोई। उनजे घर में जॾहिं बाज़ियाबीअ जी इलाइक़े वासियुनि खे या उनजे मिटनि माइटनि दोस्तनि खे ख़बर पई त वॾे तादाद में उनजे घर में उहे पहुता आहिनि। ऐं हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे हाजी गणो ख़ान जतोई, जेको गुज़िरियल राति इस्लामाबाद खां लाड़काणे अची रहियो ख़ैरपुर ज़िले में अगवा उनखे धाड़ेलनि कयो हो ऐं उहो 12 कलाकनि खां पोइ जेको आहे अॼु बाज़ियाब थी हिन वक़्तु हाणे घर पहुतो आहे। इन ई हवाले सां हाजी जेको गणो ख़ान जतोई आहे उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। तव्हां किथां अचो पाए, उतां इस्लामाबाद मां कहिड़े टाइम निकितो ऐं कहिड़े हंधा तां? मां इस्लामाबाद मां अचां पियो, तक़रीबन ॾींहं जा 12 पिया थियनि। उन खां पोइ मुंहिंजो स्टे हुयो फैसलाबाद में वियुमि। फैसलाबाद खां जीअं मोटियुसि इन जॻह ते मूंखे राति जो 1:30 थी वियो। 1:30 बजे राति जो, 1:45 पिया थियनि 1:30। इहो साम्हूं जो असां आयासीं त रोड सभु सुनसार हूंदो आहे इहो हिन महिल राति जो। ऐं जीअं मां आयुमि त अॻियां जेको आहे सो काठियुनि जो ढींगरनि जो ढेर, पथर पिया रहनि ऐं माण्हू असांखे नज़र आया 3-4। हाणे असां जेकॾहिं गाॾीअ खे पोइते था पिया ब्रेक हणो कयूं पिया रिवर्स त गोलियूं पिया हणनि, माण्हू पिया मरनि, नुक़सानु पियो थिए। तंहिं करे असां बीठासीं, आया पुछियोसीं त बाबा छा मसइलो आहे, फलाणा हाजी साहिब छा मसइलो आहे। पर उन्हनि असांखे सही माना में जवाबु न ॾिनो। न ॾियण खां पोइ हुननि बद इख़लाक़ी करणु शुरू कई त पहिरियों ड्राइवर खे वठी ॿाहिरि उछलियऊं ऐं सामान दामान बि कुझु खयूं ऐं मूंखे बि वरितऊं अची 2 ॼणनि बहान खां। असां पोइ हिन सां होरिया पोइ त राति ई अंधेरी, न को हेॾो जी ख़बर न होॾो जी। उन खां पोइ सुबुह जो थियो त हिननि मां सां ॻाल्हायो टेलीफोन ते भाउ सां, हाजी मुराद अली सां, त बाबा पुलिस बि न आणे, पंहिंजी बिरादरी जा माण्हू बि न अचनि, असां तोखे अॼु राति जेका हीअ राति ईंदी इन में तोखे छॾे ॾींदासीं। पर पोइ उहा त थी वई हिकिड़ी हुननि जे फेवर में न वई, असांजे फेवर में ॻाल्हि वई। छो त अॼुकल्ह माण्हूअ खे लोकेशन पकिड़े था वठनि।
लोकेशन जे हिसाब सां पोइ माण्हू कोशिशि कंदा 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 पुलिस बि असांजा भाइर बि पंहिंजी बिरादरीअ वारा बि केतिरा ॿियनि क़ौमनि वारा बि हमदर्दीअ में उहे बि अची पहुता ई साहब मंज़र उहो हो जो इंडिया जी जंग में बि एतिरो असां ॾिसंदा आहियूं त माण्हुनि में जज़्बो न हूंदो आहे जेको हिन वक़्तु हिननि में जज़्बो असांजे क़ौम जे बिरादरी हर माण्हू हथियार खयूं आयो। इहो ॿुधाइजो त उते पुलिस जेकी मौजूद हुई उन पुलिस को माण्हू गिरफ़्तार कया न उतां जेका उते असां मां त न ॾिठा बाक़ी इहा ख़बर पई त कुझु हुननि जे घर मां लेडीस उहा हुननि गिरफ़्तार कई, ॿिया माण्हू त सभु भॼी विया। बाज़ियाब थियल हाजी गणो ख़ान जतोईअ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुनजो चवणु हो त मूंखे उमेद कोन हुई त एतिरो जल्द बाज़ियाब थींदुमि जंहिं उन पंहिंजी बिरादरीअ जो ऐं जेके उन सां मोहबत कंदड़ आहे दोस्त उन्हनि जो शुक्रियो अदा कयो जिन उनजो चवणो त हिमत करे मूंखे उतां धाड़ेलनि जे चंबे मां बाज़ियाब करायो आहे ऐं IG सिंध खे घुरिजे त अमन अमान जी सूरत हाल जेकी आहे उहा बहितर बणाए त जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजो सफ़र आसानीअ सां करे सघनि। कैमरामैन अल्ताफ़ अलीअ सां गॾु रशीद समूह, आवाज़ TV, लाड़काणो। दुबई में पाकिस्तान जे अंबनि जी नुमाइश जी तकरीब थी। तकरीब में शरीक माण्हुनि पाकिस्तान जे अंबनि जी साराह कई। पाकिस्तान जे सफ़ीर जो चवणु आहे त नुमाइश जो मक़सदु पाकिस्तान जे अंबनि खे समूरी दुनिया में मुतारिफ़ कराइणु आहे। रिपोर्ट करे रहियो आहे इसाक सूमरो। पाकिस्तान कॉन्सुलेट में सिंध हुकूमत जे सहकार सां पाकिस्तान बिज़नेस काउंसिल दुबई में मैंगो फेस्टिवल जे ॿिए सीज़न जो आगाज़ कयो वियो। पाकिस्तान ऑडिटोरियम दुबई जे पिंडाल में सजायल अंबनि जे इन मेले में केतिरनि ई मुल्कनि जे सफ़ारतकारनि जी शिरकत इन ॻाल्हि जो सबूत ॾेई रही हुई त पाकिस्तान जो अंब न फ़क़ति मुतहदा अरब अमारात बल्कि केतिरनि मुल्कनि में पसंदि कयो वञे थो। इन मैंगो फेस्टिवल में पाकिस्तान सफ़ारतखाने तरफ़ां केतिरनि ई मुल्कनि जे सफ़ारतखाननि खे दावतूं ॾिनियूं ऐं पंहिंजे मुल्कनि जे अंबनि खे केतिरनि ई मुल्कनि ताईं रसाई पहुचाइण जी ज़मानत पिणु कई। इन मेले जी शुरूआत में मुतहदा अरब अमारात ऐं पाकिस्तान मुल्कनि जा क़ौमी तराना पिणु वॼाया विया। अंब जेको मेवनि जो बादशाह आहे पाकिस्तान ख़ासि तौर सिंध दरिया ते थिए थो और ना सिर्फ पाकिस्तानियों को बल्कि मुख्तलिफ 190 मुख्तलिफ कौमियतों के लोग जो रहते हैं यहाँ पर ममालिक के, वो सारे इसका इंतज़ार करते हैं। मैं इनके कैबिनेट के लोग, इनकी वजारत ख़ारजा के लोग, मुख्तलिफ सफ़रा मई से डिमांड शुरू कर देते जी पाकिस्तान का आम कब आएगा। और जैसा कि आपको पता है कि आम बेसिकली दरिया सिंध की धरती का फल है, ये बड़े कम लोगों को पता है। पहला आम दरिया इस इलाके में काश्त किया गया था, जिस तरह पहला माल्टा यहाँ से काश्त किया गया था। इन अंबनि जे ॿिए सीज़न में अंब सिंध सरकार तरफ़ां पेश कया विया जेके कुझु ॾींहं पहिरियां ई पाकिस्तान खां दुबई पहुता। दुबई जे अंबनि जे मेले में आयल अंबनि में गुलाब ख़ासि, लंगड़ो, फजरी, चौंसो, दुसहरी, अनवर राटोल, तोतापरी, साले भाई ऐं सिंध जे ख़ासि सुञाणप सिंधड़ी अंब जी नुमाइश लाइ पेश कया विया। अंबनि जे हिन मेले में अंबनि सां ठहियल काफ़ी खाधे पीते जी शयूं पिणु पेश कयूं वयूं जंहिंमें टॉफ़ियूं, जेम, शरबत, अंब जी चटनी। सिंध हुकूमत जे सहकार सां अंबनि खे पूरी दुनिया में हथी वठाइण लाइ सिंध जे सक़ाफ़त ऐं सियाहत वारे वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह चयो त नहीं आप सब जानते हो तो ये एक तमाम सुठी पाकिस्तान बिजनेस काउंसिल जेका दुबई जी है। आप समझा तो UAE पाकिस्तान के विच में हिकिड़ो तमाम सुठो हिकिड़ो बॉन्ड विझंदी ऐं आप समझा तो पाकिस्तान के कल्चर ऐं हिननि जो कल्चर तक़रीबन सेम आहे। असां इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदासीं त पाकिस्तान जो रुगो ख़ाली अंब न ॿियूं बि काफ़ी जेके असांजी सौगात आहिनि उते जी उन्हनि खे हाईलाइट कजे। त असां ऑफर कई, साइड मिनिस्टर साहब बि ऑफर कई त असां तव्हांखे पार्टिसिपेट कंदासीं, असां तव्हांखे सपोर्ट कंदासीं। असां उतां सिंध जो जेको अंब आहे उहो हिते इंट्रोड्यूस कराईंदासीं छो हिते त मुख़्तलिफ़ वैराइटीज़ अचनि पियूं। सिंध में 200 खां मथे वैराइटीज़ अंब जूं थियनि थियूं। Yes, of course, we are coming here. We always become with Pakistanis brother and sisters, we always with them. And today we have seen a lot of mangoes here today. Mango day, right? Mango, we like mango, of course. Pakistani mango is very sweet and very nice. Which is we are seeing now today different mangoes, which is. भाई शुरू में हमने 2 बार पहले किया है, एक बार प्लाजा वर्साची होटल में किया था, दूसरी बार यहाँ किया था। लेकिन इस बार मिनिस्ट्री ऑफ टूरिज्म और पाकिस्तान के सिंध के जो बहुत ही नामी गिरामी किस्म के ग्रोअर हैं उनका भी हमें बहुत सपोर्ट रहा। उन्होंने माल, वैरायटी, इंफॉर्मेशन वो बहुत प्रोवाइड किए और आइंदा चल के दिन ब दिन बेटरमेंट आ रही है।
तो हम आइंदा इससे और ज़्यादा अच्छी की तवक्को कर रहे हैं। सिंध हुकूमत पारां पाकिस्तान जे सफ़ीर कौंसल जनरल बिज़नेस कमेटी सदर खे यादगार तस्वीरूं पिण ॾिनियूं वयूं। अंबनि जे हिन मेले खे केतिरनि ई मुल्कनि जे सफ़ारतकारनि तोड़े आम माण्हुनि पिण पसंदि कयो। ॾे मुल्क मां आला नमूने जा अंब दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सुठी तरह पहुचाए उन मां ख़ूब फ़ाइदो वठी सघिजे थो। इसाक सुमरो, आवाज़ टीवी, दुबई। तेल अवीव में इसराइली वज़ीर आज़म ख़िलाफ़ हज़ारे माण्हुनि एहतजाज कंदे जंगबंदी समेत चूंडुनि जो मुतालबो करे छॾियो। तेल अवीव में इसराइली हुकूमत ख़िलाफ़ वॾो मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई। एहतजाज दौरान माण्हुनि जंगबंदी ऐं नए चूंडुनि जो मुतालबो कयो। इसराइली मीडिया मूजिबि एहतजाज कंदड़नि मुख़्तलिफ़ जायुनि ते रोड बंदि करे बाहि ॾेई छॾी। पुलिस ख़िलाफ़ ताक़त जो इस्तेमालु कंदे केतिरनि ई माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। इसराइली पुलिस जो चवणु हो त मुज़ाहिरीन पारां गैर क़ानूनी तौर ते रोड बंदि कयो वियो, जंहिं ते इन ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। परॾेही मीडिया मूजिबि नेतन्याहू मुख़ालिफ़ हुकूमती क़ुवतुनि हुन एहतजाज खे हफ़्तो मज़ाहमत जो नालो ॾिनो। इन एहतजाज दौरान इसराइल जे वॾनि शाइराउनि खे बंदि कयो वेंदो ऐं तेल अवीव में मौजूद मिलिट्री हेडक्वार्टर जे साम्हूं बि एहतजाज कयो वेंदो। गज़ा में इसराइली हमला जारी आहिनि। लंडन में फ़लस्तीन जे हक़ में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। लंडन में मुख़्तलिफ़ मकतब सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरा किया। लंडन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाज कया विया। समूरा मुज़ाहिरीन बरतानवी पार्लियामेंट आॾो गॾु थी विया। पुलिस मसरल मुज़ाहिरीन खे बरतानवी पार्लियामेंट वञण खां रोके वरितो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त फ़लस्तीन में बेगुनाह माण्हुनि खे शहीद कयो पियो वञे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त नई बरतानवी हुकूमत इसराइल खे हथियार ॾियणु बंदि करे। बरतानिया जे नए चूंडियल वज़ीर आज़म केयर स्टार्मर परॾेहियुनि खे रवांडा मोकिलण जो मंसूबो ख़तमु करण जो ऐलान करे वोटरनि सां कयल वाइदनि मां हिकु वाइदे खे पाड़े छॾियो आहे। बरतानिया जी तख़्तगाह लंडन में नए चूंडियल वज़ीर आज़म केयर स्टार्मर जी प्रेस कॉन्फ्रेंस जा तफ़सील हिन रिपोर्ट में। बरतानिया जे नए चूंडियल वज़ीर आज़म केयर स्टार्मर गैर क़ानूनी तौर रहंदड़ परॾेहियुनि खे रवांडा मोकिलण जो मंसूबो ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो आहे। बरतानिया जे तख़्तगाह लंडन में पंहिंजी पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस में ई नए चूंडियल वज़ीर आज़म केयर स्टार्मर वोटरनि सां कयल वाइदनि मां हिकु वाइदो निभाए संदन दिलि खटे वरिती आहे। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि बरतानिया जे नए चूंडियल वज़ीर आज़म केयर स्टार्मर रवांडा मंसूबे खे ख़त्म करण जो ऐलान कंदे ॿुधायो त हीउ मंसूबो नाकाम हो, जंहिंसां रुॻो 100 गैर क़ानूनी पनाहगीरनि जो तादाद घटि थिए हा। केयर स्टार्मर जे हिन फ़ैसिले सां न रुॻो अदालती जंग जो ख़ात्मो थी वियो आहे, पर बरतानिया खे ईंदड़ साल ऐं 2026 ईस्वीअ में 50 मिलियन यूरो जी बचत बि थींदी। केयर स्टार्मर जो पहिरें ॾींहं खां ई रवांडा मंसूबे जी मुखालफ़त कंदे इहो ई मौक़िफ़ रहियो आहे त सियासी पनाह वठण में नाकाम माण्हुनि खे रवांडा मोकिलण बदिरां खेनि अबाणे वतन मोकिलणु घुर्जे। वाज़िह रहे त बरतानिया जी अॻूणी हुकुमरान पार्टीअ जे रवांडा मंसूबे तहत बरतानिया पहुतल पनाहगीरनि खे 5 वरहनि ताईं रवांडा मोकिलणो हो, जिते परॾेही 5 वरह रहनि हा ऐं उन दौरान ॾिठो वञे हा त असां मुल्क छॾण जा सबब दुरुस्त या ग़लति आहिनि। रवांडा में ही पनाहगीर उन्हनि 5 वरहनि में अमलदारनि खे पनाह हासिल करण जा सबब ठोस हुजण जो यकीन ॾियारण में कामयाब थियनि हा त खेनि पनाहगीर जो दर्जो ॾेई बरतानिया आंदो वञे हा ऐं नाकामीअ जी सूरत में खेनि रवांडा या ॿिए कंहिं मुल्क में पनाह लाइ दरख़्वास्त ॾियणी पए हा। जून 2022 में हिन मंसूबे तहत पनाहगीरनि जी रवांडा वेंदड़ पहिरीं उॾाम खे अदालत रद्द करे छॾियो हो ऐं हीउ मंसूबो अदालत पहुचण सबब रोलड़े जो शिकार हो। फ्रांस में पार्लियामानी चूंडुनि जे ॿिए मरहले लाइ वोटिंग जो अमल आहे। वोटिंग मक़ामी वक़्त मूजिबि सुबुह 8 वॻे शुरू थी, जेका ॻोठाणनि इलाइक़नि में नंढनि शहरनि में शाम 6 वॻे ताईं जारी रहंदी ऐं वॾनि शहरनि में राति 8 वॻे ताईं जारी रहंदी। चूंडुनि में मजमूई तौर ते 577 सीटुनि ते मुक़ाबला जारी आहिनि। 4 करोड़ 93 लख शहरी वोट ॾियण जा अहल आहिनि, जॾहिं त कंहिं बि पार्टी खे पार्लियामानी चूंडुनि में अक्सरियत हासिल करण लाइ घटि में घटि 299 सीटूं हासिल करणु घुरिजनि।